नासिर सखर में ॿिनि धारदार रोड हादसनि में अहलकार समेत 2 ॼणा फोत थी विया आहिनि। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेरठ जो रिपोर्टर फरीद सूमरो। जी फरीद, छा तफ़सील आहिनि? जी, सखर जे बस टर्मिनल वटि अॼु 2 रोड हादसा अलॻि-अलॻि 2 रोड हादसा थिया आहिनि, जंहिंमें हिकु नौजवान जेको आहे शिकारपुर जो रहवासी मंजूर सोलंकी, जेको पंहिंजी मोटरसाइकिल ते सखर खां जेको आहे शिकारपुर वञी रहियो ऐं शिकारपुर खां ईंदड़ कोच जेका आहे उहा उन जे मथां जेको आहे चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में उहो मौके ते ई फोत थी वियो। ऐं ॿियो हादसो जेको आहे पुलिस एहलकार यासीन खोसो, जंहिंजी उमिरि जेको आहे उहा 50 साल ॿुधाई पई वञे, त उहो पंहिंजे घर वञी रहियो हुयो ड्यूटी ऑफ करे, त उन जे मथां बि जेको आहे कोच जो टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में उहो बि मौके ते ई फोत थी वियो। ॿिन्ही जा जेके लाश ईदी सेंटर वारनि जेको आहे घड़ाए करे सखर जे सिविल अस्पताल पहुचायो आहे, जिते उन जा वारिस पहुतल आहिनि ऐं लाश जेको आहे पोस्टमार्टम थी रहियो आहे। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।